वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिन लाइ आलमी बिरादरी खे मदद जी अपील करे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो। वॾे वज़ीर चयो आहे त असांखे उमेद आहे त वफ़ाक़ी हुकूमत आलमी इदारनि खे मदद जी अपील कंदी ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बेनज़ीर इनकम सपोर्ट ज़रिए मदद कई वेंदी। वक़्तु अञा गुज़रियो नाहे, रिलीफ ऐं रेस्क्यू जो कमु जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत राब्ते में आहे। फ़िलहाल असांखे कंहिं शइ जी ज़रूरत नाहे। गुडू में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त के बंद जी सूरतहाल इत्मीनान जोगी आहे। हिन वक़्तु गुडू वटि पाणी पीक करे रहियो आहे। वधि में वधि 7 खां 7.5 लाख क्यूसिक पाणी ईंदो। असांजी तयारी आहे, उन खां वधीक जी आहे। बंदनि ते आबपाशी टीमूं मौजूदु आहिनि। ख़ैर सां सखर बैराज वटां पाणी कढी वठंदासीं। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त बदीन में तमामु घणी बरसात थी पर को नुक़सानु न थियो। आबादगारनि सां नाइंसाफ़ी थी आहे। कणिक असां वटि मौजूदु आहे, का बि खोट नाहे। ज़ख़ीरे खे ईंदड़ साल मार्च ताईं हलाइणो आहे। कच्चे में समूरियूं ज़मीनूं सरकारी न आहिनि, खाता ठहियल आहिनि। वॾे वज़ीर गुडू ऐं सखर बैराजिस जो दौरो करे पाणी जी सूरतहाल इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। वफ़ाक़ी हुकूमत आलमी इदारनि खे मदद जी अपील न करण जो इशारो ॾेई छॾियो। तरक़ी रिथाबंदी वारे वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त ॿोॾि सबबि 500 अरब रुपयनि जे नुक़सान जो काथो लॻायो वियो आहे। हिन भेरे ॿाहिरें मुल्कनि खां इमदाद या कर्ज़ बदिरां पंहिंजे पाण ते भाणनि ते ध्यानु ॾिनो वेंदो। ख़ैरात खे ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं। अहसन इक़बाल चयो त ॿोॾि हिकु भेरो ॿीहर ज़राअत जी मईशत खे पोइते धिके छॾियो आहे, पर घबराइण जी ज़रूरत न आहे। अहिड़े नुक़साननि मां सिखणो पवंदो। 2022 में वाइदा करण बावजूदि दुनिया इमदाद न ॾिनी। हिन भेरे ॿियनि ते भाड़ण बदिरां पंहिंजे पाण ते भाड़ण खे तरजीह ॾींदासीं। वॾी अॻु बिलावल भुट्टो वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो हो त इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त वफ़ाक़ी हुकूमत दुनिया खां मदद छो न थी घुरे। गुडू बैराज वटि मथां दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू वटि मथां वकिरो वधी 6,33,508 क्यूसिक थी वियो। हेठां वकिरो 6,03,988 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वकिरो 4,95,056 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 4,45,635 क्यूसिक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 2,74,209 ऐं हेठां वकिरो 2,61,399 क्यूसिक रिकॉर्ड। पंजनद हेडवर्क्स वटि पाणी वकिरनि में मुसलसल लात। मथां वकिरो घटिजी 3,295,761 क्यूसिक ते पहुची वियो। रावी, चिनाब ऐं सतलज दरियानि में पाणी वकिरा मामूल ते अची विया। सिंधु में चाड़ बाद कचे जा समें ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर बंदनि ते खुलियल आसमान हेठि वेठल। कोटली खां हेठि इंडस डेल्टा में 2,61,399 क्यूसिक रिकॉर्ड। पाणी वकिरनि में वाध ठठे ऐं सजावल ज़िलनि जे कचे जा ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिरनि पारां पाण मुरादो पलाण पनवाकिल जे कचे वारो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। ॻोठाणनि जूं इंतिज़ामिया ख़िलाफ़ मदद न करण जूं दाहूं। कंदकोट ऐं कशमोर जे कचे जा बि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। रावती जे कचे वारो इलाइक़ो बि पाणी हेठि अची वियो। ॻोठ तोतल सुंदराणी, सुलेमान कोश समेत ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया। फसल लुढ़ी विया। मिठाणी बरसात सिंधु में चाड़ बाद ढंढूं ऐं ढोरा भरिजी विया। रहवासी पाण मुरादो लॾपलाण करे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल थियण जो सिलसिलो जारी। कंडियारो जे 10 खां वधीक ॻोठनि जो शेरनि सां राब्तो कटिजी वियो। ॻोठ इस्माइल ख़लीफ़ो, दातर ॾिनो, ज़मीर कलोड़ो, महबूब तुनियो ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि फसल लुढ़ी विया। काज़ी अहमद जे कचे जा 15 खां वधीक ॻोठ मुतासिर। ॻोठ राज़ी जतोई, कोट धिंगाणो, पीर हाजी नूर शाह, उस्मान महर, नूर मोहम्मद उनड़, जलाल खोसूं ऐं अंब जोड़े जो समेत ॿियनि ॻोठनि में पाणी दाख़िल। ज़िला इंतज़ामिया ग़ाइब। पंजाब में ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी। हिकु भेरो ॿीहर तेज़ बरसातुनि जो अलर्ट जारी। शुजाआबाद, रहीमयार खान, अहमदपुर शर्किया, राजनपुर ऐं विहाड़ी जा समें ॻोठ पाणी हेठि अची विया। हैड मोहम्मद बाला ऐं शेरशाह जे समें ॻोठनि में पाणी दाख़िल। शुजाआबाद, जलालपुर, पीरवाला में लखे माण्हू बेघर। चाचड़ा शरीफ़ में हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल तबाह। नबी शाह ऐं धोंदू ॻोठ में बंद टुटी पिया। पाणी आबादी में दाख़िल। उच शरीफ़, अलीपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ॿोॾि तबाही मचाए छॾी। PDA में मोचे। पंजाब में ॿोॾि सबबि फौती विलनि जो अंग वधी 101 थी वियो। 4,700 ॻोठ पाणी हेठि अची विया। 45,70,000 खां वधीक माण्हू मुतासिर। PDA में 16 खां 19 सेप्टेम्बर ताईं पंजाब में शदीद बरसातुनि जो अलर्ट जारी करे छॾियो। नदियुनि ऐं नालनि में चाड़ ऐं शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। ॿोॾि सटियल इलाइक़नि में बिजली जे समूरनि घरेलू सार्फ़िन जा अगस्त जा बिजली बिल माफ़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾि मुतासिरनि लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त हुकूमत ॿोॾि सटियल इलाइक़नि में बिजली जे समूरनि घरेलू सार्फ़िन जा अगस्त जा बिजली बिल माफ़ करे रही आहे। जेके मुतासिर अगस्त जो बिजली बिल अदा करे चुका आहिनि उन्हनि खे ईंदड़ महीने एडजस्ट कयो वेंदो। ॿोॾि मुतासिरनि जा बिजली बिल वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजनि वसीलनि मां अदा कंदी। मुतासिर इलाइक़नि में खाधे पीते ऐं सिहत जूं सहूलियतूं पहुचायूं पियूं वञनि। ज़रई, कमर्शियल ऐं सनअती शोबनि में नुक़सान जो काथो लॻायो पियो वञे। ॿोॾि मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं सुख सां न वेंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीन जी एयरक्राफ्ट कॉम्प्लेक्स जो दौरो। पधिराई मूजिबि आसिफ अली ज़रदारी हथियारबंद फ़ौज जे सुप्रीम कमांडर जी हैसियत सां दौरो कयो। साइंसदाननि ऐं इंजीनियर सां मुलाक़ात। सदर ज़रदारी खे कॉम्प्लेक्स में जारी ऑपरेशन से ब्रीफिंग ॾिनी वई। एयरक्राफ्ट कॉम्प्लेक्स में जेट एंड सी जहाज़ ठाहिया वेंदा आहिनि। सदर ज़रदारी चीन में ज़िलज़िला सिस्टम सां लैस हाई स्पीड ट्रेन जो बि सफ़र कयो। चीनी अख़्तियारनि ट्रेन जे ऑपरेशन सर्विस ऐं सेफ्टी सिस्टम ते ब्रीफिंग ॾिनी।
सदर आसिफ अली ज़रदारी चयो त गदलान खां पाक इलेक्ट्रिक ट्रेन ऐं ज़िलज़िला वार्निंग सिस्टम इंजीनियरिंग जो बेमिसाल कमु आहे। चीन जी जिदत पसंदी पाकिस्तान समेत ॿिनि मुल्कनि जे लाइ सबक़ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी शंघाई पहुची विया। शंघाई जो फॉरेन अफेयर्स ऑफिस डिप्टी डायरेक्टर जनरल आजियां कई। खैरपुर भरिसां तेज़ रफ़्तार कार कल्टी, 2 ॿारनि ऐं हिक ॻोरहारी औरत समेत हिक ई कुटुंब जा 4 भाती फौत, हिक ज़ख़्मी। टनो मस्ती स्टाफ वटि एक्सल जाम थियण सबबि कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टियूं खाई वई। हादसे में 5 वरनि जी सुमेरा, 6 सालनि जी अक्सार, 3 वरनि जो अब्दुर्रहमान ऐं ॻोरहारी औरत मुर्ग फौत। DSP मोहम्मद आरिफ संजरानी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जो शिकार थियल कुटुंब कराची खां कंदकोट वञी रहियो हो। जमियत उलमा इस्लाम जो सिंध अमन मार्च कश्मीर खां सखर पहुची वियो। बस टर्मिनल ते अॻवाणनि जी आजियां घंटाघर चौक वटि जलसो। राशिद महमूद सूमरो चयो आहे त कचे ऐं पके जे धाड़ेलनि अवाम जो जीण जंजाल बणाए छॾियो आहे। सिंध जे हुकुमराननि खे गफ़लत वारी निंड मां सुॼा करण लाइ मार्च करे रहिया आहियूं। अमन मार्च राह में कंहिं बि क़िस्म जी रुकावट बर्दाश्त न कई वेंदी। सिंध अमन मार्च 18 सेप्टेम्बर ते कराची पहुचंदो, जिते मौलाना फज़ल रहमान ख़िताब कंदो। इसराइली चाहरियत ख़िलाफ़ कतर सां ॿधी जे इज़हार लाइ अरब ऐं इस्लामी मुल्कनि जो कतर जी राजधानी दोहा में 2 ॾींहनि वारो हंगामी इजलास जारी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार समेत सऊदी अरब, तुर्किया, यमन ऐं ॿियनि इस्लामी मुल्कनि जा परॾेही वज़ीर शरीक। दोहा में सरबराही इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भी शिरकत कंदो। ऐं एशिया कप जो दुबई में वॾो दंगल, पाकिस्तान जी भारत ख़िलाफ़ बैटिंग जारी। क़ौमी टीम जूं 14 ओवर्स में 72 रन्स ते 6 विकेटूं किरी पयूं। कप्तान सलमान अली आख़ा ऐं मोहम्मद हारिस 3 रन्स ठाहे आउट। फ़ख़्र ज़मान 17, साइम अयूब ऐं मोहम्मद नवाज़ 0 ते पवेलियन मोटी विया।